मोज़िज़ साथियो, अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध जी जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, यूनिवर्सिटियुनि में हिकु त मेरिट जी लताड़ आहे, ॿियो पंहिंजा नवाज़ी आहे, अकरबा परवरी आहे, बद इंतिज़ामी आहे, बेक़ाइदगियूं आहिनि, ऐं जेके सिलेक्शन बोर्ड ठहियल आहिनि उहे बि जुड़तूं आहिनि। उन्हनि में सिफ़ारिशी माण्हू, यारी दोस्तीअ वारा माण्हू, ऐं ॿियूं जेके उते जूं यूनियन आहिनि, जेके यूनियन जा चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि जूं बदमाशूं बि उरूज ते हलनि थियूं यूनिवर्सिटियुनि जे अंदरि। पेटे अलफ गस्टा इहे त माना नंढी लेवल जूं माफ़ियाऊं आहिनि न, पर जेके यूनिवर्सिटियुनि में अंदरि जेके यूनियनूं आहिनि उहे माफ़ियाऊं वरी अञा वॾियूं आहिनि, उन्हनि जा धक बि वॾा आहिनि। हिकु यूनिवर्सिटी, सिंध जी यूनिवर्सिटी, उन मेरिट जी लताड़ कीअं कई आहे, उन अकरबा परवरी जी जेको आहे सो कीअं उन कई आहे, उनजो जेको वीसी आहे उन मेरिट ते टेस्टूं ॾेई ईंदड़ उमेदवारनि खे बि पोइते धिके ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा मनपसंदि माण्हू सिलेक्शन बोर्ड ऐं यूनियन सां गठजोड़ करे हुन खयां आहिनि। उन जा तफ़सील पाण तव्हांजा आउं साम्हूं रखां थो। यूनिवर्सिटियूं जेके सिंध जूं आहिनि उन्हनि में या जेके वॾा वॾा इदारा आहिनि उन्हनि में जेका हले थी पई करप्शन खे जेको आहे सो रोकण जे लाइ उन्हनि वटि वॾा मेथड आहिनि, वॾियूं उन्हनि जूं तयारियूं थियल आहिनि, पर ॻाल्हि त किथां न किथां त निकिरंदी। ऐं ज़िक्र करे रहियो आहियां, यूनिवर्सिटी आहे सिंध मदरसतुल इस्लाम। हीअ कराची जी यूनिवर्सिटी आहे। हिन यूनिवर्सिटी में कई सालनि खां वेठल वीसी जेको आहे वाइस चांसलर उहो मुजीब सहराई साहबु आहे। मुजीब सहराई साहब खां सिंध जा काफ़ी पढ़िया लिखिया माण्हू बाख़बर आहिनि। उन जी कारकर्दगीअ खां, उन जे किरदार खां ऐं उन जी जेका आहे सा पोज़ीशन खां सिंध जा घणा घुरा जेके आहिनि उहे वाक़ुफ़ु आहिनि। मोहम्मद अली शेख साहब इन खां पहिरियां सिंध मदरसतुल इस्लाम जी यूनिवर्सिटी जो वीसी हो, उहो वरी वीसी जादू जे तरीक़े सां थियो, उन वॾो जादू करे 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 ऐं उहो वीसी थियो। उन ते वरी पाण ॿिए वारे ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। मोहम्मद अली शेख साहब खे केरु विसारींदो। हीउ छा थियो आहे जो 10 सेप्टेंबर 2022 ते सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटीअ 4 खां 5 सब्जेक्टनि जे लाइ हुन जेको आहे सो इश्तिहार ॾिनो। मैथमेटिक्स, इंटेलिजेंस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंग्लिश ऐं ॿियो जेको इहो साइंस, इन्हनि सब्जेक्टनि जे लाइ हुननि ॾिनो त बाबा हिननि खे असां माण्हू खपनि, उमेदवार खपनि। वरी अच्छा, उन ज़माने में सख़्तीअ सां पाबंदी हुई नौकिरियुनि ते, इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो पियो। अच्छा, उन खां पोइ साईं 22 जो इश्तिहार हुयो। 2024 जनवरीअ में NTS जे ज़रिए टेस्ट थी, लिखत वारो इम्तिहान NTS जे ज़रिए थियो। NTS जे ज़रिए जॾहिं इहो इम्तिहान थियो त 75% मार्कूं खणंदड़ उमेदवारनि खे हिननि पुठिते छॾे ॾिनो। उन्हनि खे चयूं, ख़ुशूसन बिज़नेस डिपार्टमेंट में हिननि खे चयूं, जेको बिज़नेस डिपार्टमेंट जा बि थिया, उन्हनि खे चयूं त हीअ असां वराए जेको आहे सो एडवर्टाइज़ कंदासीं, तव्हां भली आराम कयो। कंप्यूटर साइंस में 75% उमेदवारनि जेके पोज़ीशनूं खयूं, उन में उन्हनि उमेदवारनि खे पोज़ीशन ॾियण जे बजाए, नौकिरी ॾियण जे बजाए, शीज़ा मेमन साहिबा असांजी भेण, उनखे जेको आहे सो वीसी साहिब जी माइटियाणी हुजण सबबु इन 60% मार्कूं खयूं। 60% मार्कूं खणण जे करे जे बावजूद बि वीसी साहिब इन ते बाबा पंहिंजी माइटियाणी हुजण जे करे सभु को माइटनि खे भाईंदो आहे, पर यार तइलीमी इदारा आहिनि न, उन्हनि जो त ख़्यालु कयो वञे। का नौकिरी पटे वाली जी त कान्हे, ही वॾियूं नौकिरियूं आहिनि, उते माण्हू खपनि था, पढ़िया लिखिया माण्हू खपनि था, दिमाग़ी तौर ते होशियारु माण्हू खपनि था। ठीकु, हिन उन में जेको आहे सो पंहिंजी माइटियाणीअ खे अकोमोडेट कयो। ॿिया यूनियन जा चङा मुड़ुस आहे, उन्हनि में जेको आहे सो हिननि आख़िरी नंबरनि वारनि पास थियल उमेदवारनि खे उन में अकोमोडेट कयो। ऐं जेको सिलेक्शन बोर्ड आहे, सिलेक्शन बोर्ड जेको आहे इन यूनिवर्सिटी जो इंतिहाई नाहिल आहे। उनजी का बि अहलियत कान्हे, का बि क्राइटेरिया न आहे त भाई कहिड़ी क्राइटेरिया ते इहो बोर्ड कमु करे थो। उन में आबास बलोच साहिबु जेको कमिश्नर रही चुको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे सिंध जे पोज़ीशनुनि ते, डिवीज़नुनि ते, उहो ख़ुदि बि उन ते
कापी करे पास थियण जो इल्ज़ाम आहे। उहो बाबास बलोच साहब बि उन जो मेंबर आहे। हाणे इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नानीअ वेड़ो आहे। नानीअ वेड़ो करे सिंध मदरसुल इस्लाम यूनिवर्सिटीअ खे बर्बादु कयो पियो वञे। ऐं करे केरु पियो? मुजीब साहब, मुजीब सहराई साहब। यूनिवर्सिटी छाकाणि त जेको आहे सो सिंध जूं यूनिवर्सिटियूं माना ईअं ई आहिनि न, उन्हनि जो को धणी साईं कोन्हे को न, मसालो वॾो इहो आहे। सिंध मदरसुल इस्लाम यूनिवर्सिटी में हरासानी जा वाक़िया पेश अचनि था। सिंध मदरसुल इस्लाम यूनिवर्सिटी में अक़रबा परवरी आहे। सिंध मदरसुल इस्लाम यूनिवर्सिटी में जेतिरो बिगाड़ पैदा थियल आहे, उन बिगाड़ खे केरु ठीकु कंदो? छाकाणि त सिंध जो जेको चीफ सेक्रेटरी आहे उहो हुनजो शागिर्दु आहे, उहो हुनजे इलाइक़े जो आहे। हुनजे चीफ सेक्रेटरी साहिबु त मुंहिंजे बि ॻोठ जो आहे। चीफ सेक्रेटरी साहिबु ऐं असां हिकिड़े ॻोठ जा आहियूं। असांजो ज़िलो बि हिकिड़ो आहे। पर असां त कॾहिं को किथे माण्हुनि खे ईअं ड्रेॼायो त कोन्हे कोई चीफ सेक्रेटरी साहिबु माफ़ु करे अलाह त असांजो ॻोठ जो आहे। पर जॾहिं बि मुजीब सहराई साहिबु यूनिवर्सिटी जे अंदरि इजलास को ठाहींदो आहे त उन में इहा ॻाल्हि कंदो आहे त मुंहिंजो शागिर्दु आहे चीफ सेक्रेटरी साहिबु, चीफ सेक्रेटरी मुंहिंजो माण्हू आहे, मुंहिंजे ॻोठ जो आहे। ऐं पोइ चीफ सेक्रेटरीअ मूंखे चयो आहे त बाबा यूनिवर्सिटी तूं बेताज बादशाह आहे। एॾी वॾी नाजाइज़ी, एॾी वॾी को आहे? यूनिवर्सिटी बोर्ड जेको आहे उन में उहो इंतिहाई बेक़ाइदगियूं आहिनि। उहो इंतिहाई नाअहल बोर्ड आहे यूनिवर्सिटी बोर्ड सिंध जो। उन कॾहिं बि को नोटिस न वरितो आहे यूनिवर्सिटी जे मामलनि ते। उन जा कन बि बंदि, अखियूं बि बंदि। केरु ॻाल्हाए, केरु पुछे? अफ़सोस आहे त यूनिवर्सिटी में इहे बेक़ाइदगियूं थी रहियूं आहिनि। हक़दारनि जो हक़ु मारियो पियो वञे। हक़दारनि खे हक़ु मिलियो मां कीअं मञां? सम्झो न, थी पियो आहे बाज़ मिठो मां कीअं मञां? सो ॻाल्हि इहा ई आहे। इहो जेके नाजाइज़ियूं थी रहियूं आहिनि, इन्हनि खे रोकणो पवंदो, इन्हनि जे लाइ आवाज़ु उथारणो पवंदो। असीं आवाज़ु उथारींदा रहंदासीं। असां सां जुड़ियल रहिजो। वरी कंहिं ॿिए टॉपिक ते, सिंध यूनिवर्सिटी इस्लाम ते वरी ॻाल्हाईंदासीं।